फुलजी स्टेशन टाउन कमेटी वार्ड नंबर 1 ऐं 4 जा जनरल काउंसिलर जा उम्मीदवार ऐवान सहाफ़त प्रेस क्लब पहुची विया। कॉन्फ्रेंस कंदे चयो, असां जमी बीहण जो अज़म कयो आहे। फुलजी वासियुनि खे साथ ॾियण जी अपील करियूं था। टाउन कमेटी फुलजी स्टेशन जे वार्ड नंबर 1 जे आज़ाद उम्मीदवार शहबाज मलिक, वार्ड नंबर 4 जे क़ौमी अवामी तहरीक जे उम्मीदवार इरफान अली आराई ऐवान सहाफ़त प्रेस क्लब पहुची विया। गॾियल बयान में ॿिन्ही ॼणनि जो चवणु आहे त कुझु माण्हू अफ़वाह फैलाए रहिया आहिनि। असां हथ न खयो आहे। फुलजी जो आवाम असां सां साथ ॾे, असां ॼमी मुक़ाबिलो कंदासीं। असां ग़रीब मिसकीननि जी ख़िदमत करण ते यकीन रखूं था। असांजो अज़म आहे त ॼमी मुक़ाबिलो करे मिसकीन पोरियतनि जी ख़िदमत कंदासीं।